बाबा है 70 ताईं किन खां हाँ जी इलेक्शंस ईंदा वॾा इलेक्शंस हाणे थिया आहिनि इलेक्शंस ईंदा अपकमिंग इलेक्शंस में तव्हांजी तयारी कीअं आहे छा तव्हां वरी उम्मीदवार आहियो इहो फ़ैसिलो पार्टी कंदी ऐं मखदूम साहिबान गॾिजी कंदा कहण सां अगरि मूंखे वरी ज़िम्मेदारी सौंपी वेंदी आउं पूरी तरीक़े सां कंदुसि पर इहा मूंखे पंहिंजी पार्टी जी क़यादत सां सलाह करणी पवंदी ऐं प्रोग्राम मखदूम जी मुंज़म सां थैंक यू ज़िले चेयरमैन ज़िला काउंसिल मटियारी मखदूम फ़खुरज़मा पारां तहलका मटियारी यूसी शाहपुर दरपुर में मुकम्मल थियल तरक़ियाती रिथाउनि जो इफ़्तिताह कयो। उन मौक़े ते यूनियन काउंसिल शाहपुर दरपुर पहुचण ते ज़िले चेयरमैन मखदूम फ़खुरज़मा जो शानदार इस्तक़बाल कयो वियो। उते मौजूद अवाम तरफ़ां जीए भुट्टो ऐं जीए मखदूम ख़ानदान जे नारनि जी गूंज सां इस्तक़बाल करे गुलनि जी वर्खा पिणु कई वई। उन बैदि में मखदूम फ़खुरज़मा यूनियन काउंसिल शाहपुर दरपुर 60 लख रुपयनि जी लाॻत सां सीसी ब्लॉक ऐं बिजलीअ जे मुकमल थियल रिथाउनि जो इफ़्तिताह पिणु कयो, जिन में ॻोठ फोटो खान शोरो ऐं ॻोठ ज़रदारी में 40 लखनि जी सीसी ब्लॉक जी स्कीमुनि जो इफ़्तिताह कयो, जॾहिं त ॻोठ विकियल बाग ज़िले चेयरमैन ज़िला काउंसिल मटियारी मखदूम फ़खुरज़मा पारां तहलका मटियारी यूसी शाहपुर दरपुर में मुकम्मल थियल तरक़ियाती रिथाउनि जो इफ़्तिताह कयो। उन मौक़े ते यूनियन काउंसिल शाहपुर दरपुर पहुचण ते ज़िले चेयरमैन मखदूम फ़खुरज़मा जो शानदार इस्तक़बाल कयो वियो। उते मौजूद अवाम तरफ़ां जीए भुट्टो ऐं जीए मखदूम ख़ानदान जे नारनि जी गूंज सां इस्तक़बाल करे गुलनि जी वर्खा पिणु कई वई। उन बैदि में मखदूम फ़खुरज़मा यूनियन काउंसिल शाहपुर दरपुर 60 लख रुपयनि जी लाॻत सां सीसी ब्लॉक ऐं बिजलीअ जे मुकमल थियल रिथाउनि जो इफ़्तिताह पिणु कयो, जिन में ॻोठ फोटो खान शोरो ऐं ॻोठ ज़रदारी में 40 लखनि जी सीसी ब्लॉक जी स्कीमुनि जो इफ़्तिताह कयो, जॾहिं त ॻोठ विकियल बागड़ी में 20 लखनि जी लाॻत सां बिजलीअ जो इफ़्तिताह कयो। उन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे मखदूम फ़खुरज़मा चयो त मटियारी ज़िले में रिकॉर्ड तरक़ियाती कम कराया विया आहिनि ऐं सॼे ज़िले अंदरि तरक़ियाती स्कीमुनि जो ॼार विछायो वेंदो ऐं आईंदा बि मटियारी ज़िले में लख करोड़े रुपयनि जूं स्कीमूं जा कम कराया वेंदा। उन मौक़े ते साणस गॾु निसार सागर शमन सहतो ऐं गुलाम अकबर भुट्टो पिणु मौजूदु हुआ। अब्दुल वाहिद उमराणी, सोच टीवी, न्यू सईदाबाद।